कराची जिले के सुपर हाईवे ते टिन खदड़न फ़कीरन के गोलियों हणी बेदर्दी से कत्ल कर वियो आहे। उस्मानिया रेस्टोरेंट मां टिन खदड़न फ़कीरन जा लाश हथाया आहिनि। पुलिस मामले की जांच शुरू करे छॾी आहे। पुलिस जो चवणु आहे त टिन्ही खदड़न फ़कीरन के गोलियों हणी कत्ल कर वियो आहे। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। कराची जे सुपर हाईवे ते टिन खदड़न फ़कीरन के गोलियों हणी बेदर्दी से कत्ल कर वियो आहे। इन हवाले से ॿुधायूं पिया त उस्मानिया रेस्टोरेंट मां टिन खदड़न फ़कीरन जा लाश हथाया आहिनि। पुलिस मामले की जांच शुरू करे छॾी। पुलिस जो चवणु आहे त टिन्ही खदड़न फ़कीरन के गोलियों हणी कत्ल कर वियो आहे। मलीर जे इलाइक़े सुपर हाईवे ते टिन खदड़न फ़कीरन के गोलियों हणी बेदर्दी से कत्ल कर वियो आहे। उस्मानिया रेस्टोरेंट मां टिन खदड़न फ़कीरन जा लाश हथाया आहिनि। पुलिस मामले की जांच शुरू करे छॾी आहे। पुलिस जो चवणु आहे त टिन्ही खदड़न फ़कीरन के गोलियों हणी कत्ल कर वियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया अव्हांखे त मलीर जे इलाइक़े सुपर हाईवे ते टिन खदड़न फ़कीरन खे गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल कर वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां सन टीवी न्यूज़ जे रिपोर्टर ख़ालिक मंगी खां। ख़ालिक मंगी, वाक़ियो पेश आयो आहे सुपर हाईवे ते टिन खदड़न फ़कीरन खे गोलियूं हणी क़त्ल कर वियो आहे। आगाह कजो। जी नीरा साइड सुपर हाईवे उस्मानिया रेस्टोरेंट वेझो टे जेके आहिनि खदड़न फ़कीरनि जा लाश मिलिया आहिनि, जॾहिं त टिनी खदड़न फ़कीरनि खे जेको आहे गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। पुलिस जी वॾी जेका नफ़री आहे उहा उते पहुती आहे। उन सां गॾो गॾु रेस्क्यू टीमूं जेके आहिनि उहे बि पहुतल आहिनि। जॾहिं त टिनी खदड़न फ़कीरनि खे गोलियूं लॻल आहिनि ऐं क्राइम सीन यूनिट उहो बि हिते पहुतो आहे। जॾहिं त उनजा जेके लाश आहिनि उहे ज़मीन ते पियल आहे। हिन वक़्तु रज़ाकार टीम उन्हनि जा जेके लाश आहिनि ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल कया आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी ख़ालिक मंगी तफ़सील ॾियण लाइ।